खबरदार सुभाणे पहिरीं अप्रैल है। अप्रैल फूल खां होशियार रहो। हर साल पहिरीं अप्रैल ते दुनिया जा लखे माण्हू हिक ॿिए सां मज़ाक कंदा आहिनि। कूड़ियूं ख़बरूं वायरल कयूं वेंदियूं आहिनि ऐं केतिरा ई माण्हू बेख़बरी में अप्रैल फूल बणिजी वञनि था। पर सवाल इहो आहे त आख़िर अप्रैल फूल जी रवायत किथां आई? छा इहो सिर्फ़ मज़ाक आहे या उन जे पुठियां का तारीख़ी हक़ीक़त बि लिकल आहे? अप्रैल फूल जो तारीख़ी पस मंज़र। अप्रैल फूल जी असल शुरूआत बाबति का हिकु पक्की तारीख़ मौजूद न आहे, पर तारीख़दाननि मूजिब उन जा कुझु अहम हवाला मिलनि था। नंबर 1, फ्रांस ऐं कैलेंडर जी तब्दीली 1582। घणनि मुहक़िक़नि जो ख़्यालु आहे त अप्रैल फूल जी शुरूआत फ्रांस में थी। 1582 में पोप ग्रेगोरी 8 नओं कैलेंडर ग्रेगोरियन कैलेंडर मुतारिफ़ करायो। इन खां अॻु 9 साल मार्च जे आख़िर या अप्रैल जी शुरूआत में मल्हायो वेंदो हो। जॾहिं नओं कैलेंडर आयो त 9 साल 1 जनवरी ते मुंतक़िल कयो वियो। कुझु माण्हू जेके पुराणी रवायत ते क़ाइम रहिया, उन्हनि खे ॿियनि माण्हुनि मज़ाक में बेवकूफ़ बणाइण शुरू कयो ऐं उतां अप्रैल फूल जी शुरूआत थी। नंबर 2, क़दीम यूरोप जा मेला। कुझु माहिरनि जो ख़्यालु आहे त अप्रैल फूल जी रवायत क़दीम यूरोप जे बहार जे मौसमी मेलनि सां जुड़ियल आहे, जिते माण्हू रंग, ख़ुशी ऐं मज़ाक कंदा हुआ। समाजी पाबंदियूं आर्ज़ी तौरु ख़तम थींदियूं हुयूं। बेवकूफ़ी ऐं मज़ाक खे क़बूल कयो वेंदो हो। नंबर 3, इंग्लैंड ऐं ऑल फूल्स डे। इंग्लैंड में 18वीं सदी ताईं पहिरीं अप्रैल खे ऑल फूल्स डे सॾियो वेंदो हो। माण्हू हिक ॿिए खे ठॻींदा हुआ, कूड़ियूं ख़बरूं फैलाईंदा हुआ, ख़ासि करे सुबुह जो मज़ाक करणु रिवायत हुई। जदीद दौर में अप्रैल फूल। अॼु जे दौर में अप्रैल फूल सिर्फ़ ज़ाती मज़ाक ताईं महदूद नाहे रहियो। अक्सर मीडिया जा इदारा बि कूड़ियूं ख़बरूं हलाइनि था। सोशल मीडिया ते वायरल फेक न्यूज़ वधी वञनि थियूं। वॾियूं कंपनियूं बि मज़ाक़ी ऐलान कनि थियूं। केतिरा ई भेरा अहिड़ा मज़ाक संगीन नतीजा बि पैदा कनि था, ख़ासि तौर ते जॾहिं कूड़ियूं ख़बरूं अवाम में ख़ौफ़ या ग़लतफ़हमी पैदा कनि। समाजी ऐं सहाफ़ती पासो। सहाफ़त जी दुनिया में अप्रैल फूल हिकु हसास मौज़ू आहे। ग़लत ख़बर माण्हुनि खे गुमराह करे सघे थी, एतमाद, क्रेडिबिलिटी खे नुक़सान पहुची सघे थो। कुझु मुल्कनि में अहिड़नि मज़ाक़नि ते तनक़ीद बि थिए थी। हिकु ज़िम्मेवार सहाफ़ी लाइ ज़रूरी आहे त मज़ाक ऐं ग़लत मालूमात जे विच में हद वाज़े रखे। अप्रैल फूल जी रवायत सदियूं पुराणी आहे, जेका कैलेंडर जी तब्दीली, सक़ाफ़ती मेलनि ऐं समाजी मज़ाक़नि मां जनम वठी अॼु आलमी रवायत बणिजी चुकी आहे। पर अॼु जे डिजिटल दौर में जिते हर ख़बर सेकंडनि में वायरल थी वञे थी, उते अप्रैल फूल सिर्फ़ मज़ाक न आहे, बल्कि ज़िम्मेवारी जो इम्तिहान बि आहे। अॼु जॾहिं को अव्हां खे का हैरान कंदड़ ख़बर ॿुधाए त हिकु लम्हो तरसो, सोचो, शायदि अव्हां बि अप्रैल फूल थियण वारा आहियो।